उहो बि हिकु वक़्तु हुयो जॾहिं दुकानदार खे खोटो सिको ॾेई शइ वठण खे वॾो धोखो ऐं फ्रॉड सम्झियो वेंदो हुयो। ही उन्हनि ॾींहंनि जी ॻाल्हि आहे जॾहिं मास्तर जेकॾहिं ॿार खे मारींदो हो त ॿारु घर अची पीउ खे दाह न ॾींदो हुयो। जेकॾहिं ॿुधायई बि त पीउ खे सवाइ ॿीअ थफ ॾींदो हुयो। ही उहो दौर हुयो जॾहिं अकेडमी या ट्यूशन सेंटर जो को तसवर ई कोन हुयो। ट्यूशन पढ़ण वारा ॿार जॾा सम्झा वेंदा हुआ। बिजली न हूंदे बि मेणबत्ती हथ बत्ती जेका घासलेट ते हलंदी या हिकु थांव में तेल विझी उन में रसो रखी ॾीओ ॿारे पढ़ण लिखण जो कमु कयो वेंदो हुयो। वॾनि भाइरनि जा वॻा नंढनि भाइरनि ऐं वॾनि भेनरुनि जा वॻा नंढनि भेनरुनि जे इस्तेमाल में हूंदा हुआ। उन में को बि ऐब न हूंदो हुयो। जहिड़े महिल को बि हथियार न कढंदो, रुगो एतिरो चवण ई खोड़ हूंदो हुयो त तरस तुंहिंजे पीउ खे धां ॾींदुसि। उहो ॿुधंदे ई अॻियां केतिरनि ई मुखालिफ़ धुरनि जा साह मुठ में अची वेंदा हुआ। उन वक़्त जो पीउ बि ॾाढी शाइस्तगी सां सुबुह जो सवेरे फजुर जी निमाज़ लाइ उथारींदो हुयो ऐं घर जा सभई भाती गॾिजी कचहरियूं ऐं खिल भोग कंदा हुआ। उन दौर में महिमान खे ज़हमत न पर रहमत ऐं भाग सम्झो वेंदो हो। कंहिंजे घर मिज़मान मतिलबु महिमान ईंदो हुयो त चौगिर्द जा पाड़ेसिरी निमाणी हसरतुनि भरियल निगाहुनि सां उन घर ॾांहुं निहारींदा हुआ ऐं फरमाइशूं कंदा हुआ त मिज़मान खे असांजे घर वठी अचिजो। जंहिं बि घर में मिज़मान ईंदो हुयो त तिजोड़ी मतिलबु लोह जी ठहियल पेती में रखियल फिनाइल वारे सुगंध वारी खुशबू वारा हंध बिस्तरा कढिया वेंदा ऐं भली करे आया चई भर्त भलियल खल चढ़ियल विहाणा ऐं पेरांदी ॾांहुं सुठी रली विछाए ॾिनी वेंदी हुई ऐं महिमान लाइ धोतल टुआल लटकायो वेंदो हुयो ऐं शनान मतिलबु वेंझण लाइ सुठे साबुणदाणी में नए साबुण जी टिकी रखी वेंदी हुई। जंहिं ॾींहुं महिमान मोकिलाईंदो हुयो त घर जा समूरा भाती अखियुनि में उदासी जी आलाण आणींदा हुआ ऐं महिमान वञण महिल कंहिं नंढड़े बालक ॿारड़े खे 10 रुपए जो नोट पकड़ाइण जी कोशिश कंदो हुयो त समूरा घर जा भाती उन ते एहतजाज कंदा हुआ ऐं उहो नोट वापसि करण लॻंदा हुआ। तंहिं हूंदे बि महिमान हर हाल में उहो नोट ॾेई वेंदो हुयो। विहां शादी बुकी में सॼो पाड़ो नंढा वॾा ॿार ॿुढा छोकिरा छोकिरियूं मर्द नारियूं शरीक थींदियूं हुयूं। शादी गमी में अचण वञण लाइ हिकु वॻो धार सां रखियो वेंदो हुयो जेको रुगो उन ई मौके ते पातो वेंदो हुयो। जंहिं घर में विहांउ थींदो हुयो त उन में कम लाइ सौट मारोट मासात फुफाट ऐं ॿिया पाड़े वारा गॾिजी सॼे ॻोठ मां खटूं हंध विहाणा ढोए खणी गॾु कंदा हुआ ऐं विहां वारे घर समेत महिमाननि खे पाड़े जे ॿियनि घरनि में पिणु रहायो वेंदो हुयो। पाड़े जी जंहिं बि छोकिरीअ जो परणो थींदो हो त विहां खां पोइ समूरो ॻोठ उन घोट ऐं कुंवार खे वारे वारे सां दावतूं ॾींदो हुयो। उन दौर में कॾहिं बि पंहिंजो अक़ीदो कंहिं ॿिए ते थाफण जी कोशिश न कई हुई। कॾहिं काफ़र काफ़र जा नारा न लॻंदा हुआ। सभिनी जो रोअण ऐं खिलण गॾु हूंदो हुयो। सभिनी जा ॾुख ऐं सूर हिकु जहिड़ा हूंदा हुआ। न को ग़रीब हुयो न कोई अमीरी हुई, बल्कि ईअं खणी चइजे त सभु अमीर ऐं सभु ग़रीब हुआ। सभई सुखिया सताबा हुआ। अगरि कंहिं घर में ब्लैक एंड वाइट टीवी हूंदी हुई त इनक वाला जिन मोर उॾाणा मोर मारवी ऐं ॿिया PTV जा नाटक रंग ऐं सिंधी ड्रामा जेके अॼुकल्ह जे ड्रामनि खां हर लिहाज़ में हज़ारे भेरा वधीक ऐं बहितर ऐं सुठा वणंदड़ हुआ। समूरे पाड़े जा ॿार गॾिजी मज़े सां ॾिसंदा हुआ। काश उहो दौर ॿीहर वरी अचे।